अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां मिक्स भाॼी जी रेसिपी शेयर कर रही हैं। आज मैं मिक्स सब्ज़ी की रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। उसके लिए मैंने ये एक दरमियानी प्याज अपनी ज़रूरत के मुताबिक ऑयल में ब्राउन होने के लिए रख दी है। विचोली साइज़ जो हिकिड़ो बसर ऐं ज़रूरत के मुताबिक तेल खणी उन में मां ही बसर ब्राउन पई कयां। ये बसर मुझे ॾाढो खूबसूरत जो दाग थी वियो। अच्छा, इस सब्ज़ी में पानी नहीं डालते, हिन भाॼी में पानी न विझंदा आहियूं, पर ही सिर्फ बसरन में असां पानी विझंदासीं। बस ये सिर्फ प्याज ब्राउन करके उसमें हमें पानी डालना है। ठीक है, तो ये मसाला हमारा बन रहा है। उसके अलावा हमें क्या क्या चाहिए? सूखे मसालों में नमक, मिर्च, हस्बे जायका और थोड़ी सी हल्दी, 2 टमाटर बहुत बारीक कटे हुए हैं, और ये 4 सब्जियां मैं डाल रही हूँ। गाजर है एक आलू और आधा कप मटर है, एक छोटा फूल गोभी का। ठीक है, और गोभी के जो है वो फूल काटने हैं, इसको बिल्कुल चूरा नहीं बनाना। इस तरह से छोटे बड़े साइज़ में या दरमियाने साइज़ में फूल बना लें। और गोभी का होता है एक डंठल, जो डंठल हो मोटा, उसको आप इस तरह से यूँ टुकड़े कर सकते हैं ऐसे, लेकिन बहुत बड़े बड़े नहीं होने चाहिए। आलू के दरमियाने साइज़ के हैं पीसेस, क्यूब्स, और ये गाजर के भी छोटे छोटे पीसेस हैं। ठीक है, तो हाँ असांखे खपंदो ही 2 टमाटर मूं बिल्कुल सन्हा कटे रखे हैं। सुकल मसालन में असांखे लूण मिर्च ज़रूरत के मुताबिक ऐं थोड़ी हैड, पटाटो आहे हिकिड़ी गजर आहे, हिकिड़ो नंढड़ो गुल गोभी जो आहे, मटर हिकिड़ो कप या मुनो कप, पंहिंजी ज़रूरत के हिसाब से खणो। ही गजरूं मूं नंढी साइज़ जा क्यूब्स कटिया आहिनि, पटाटा विचोली साइज़ जा क्यूब्स आहिनि, गोभीअ जा भी विचोली साइज़ जा गुल आहिनि। उन खां अलावा तव्हां ॾिसंदो त ही जेको थुल्ही ॾांडी हूंदी आहे गोभीअ जी, उन जा हीअं नंढा टुकड़ा करणा आहिनि। मटर मूं वटि फ्रीज़ थियल हुया, जेके मूं हींअर फ्रीज़र मां कढिया आहिनि। इन खां अलावा भी तव्हां हिन में पंहिंजी मर्ज़ीअ जी भाॼी विझी सघो था, जीअं सेम जूं फरियूं आहिनि या वाङण आहिनि या थोड़ी पालक आहे। आप इसके अलावा भी अपनी मर्ज़ी की सब्जियां डाल सकते हैं, जैसे सेम की फली होती है, या बैंगन के मोटे पीसेस करके डाल दें। थोड़ी सी 1 मुट्ठी भर पालक काट के डाल सकते हैं, या जो सब्ज़ी आपके बच्चे या आपकी फैमिली वाले शौक़ से खाते हैं वो थोड़ी सी ज़्यादा डाल दें। ठीक है, तो अगर कोई भाॼी तव्हांजे घर में वधिक थी खाइजे तो तव्हां उनखे जेको आहे थोरो वधिक विझो। ऐं उन खां अलावा ही मां बिल्कुलु थोरी भाॼी थी ठाहियां, इन लाइ मूं एतिरी खई आहे। पर जेकॾहिं तव्हां वधिक हुजे, तव्हांजी फैमिली घणी ठाहिणी हुजे, त हर शइ जो तादाद वधाईंदा वञो। उन सां गॾु मसालनि जो तादाद, टमाटनि जो तादाद ऐं बसर जो भी जेको आहे तव्हां तादाद वधाए छॾींदो। ठीक है, तो मैं थोड़ी सी सब्ज़ी बना रही हूँ, इसलिए हर चीज़ थोड़ी थोड़ी लिए। अगर आपकी फैमिली बड़ी है, आपको ज़्यादा बनाना है, तो आप सब्जियाँ जो है वो ज़्यादा ले सकते हैं। तो अब सबसे पहले हम डालेंगे इसमें ये सूखे मसाले। ये सुकल मसाला असां हिन में विधासीं। हिन बोड़ में, हिन भाॼीअ में पानी बिल्कुल न विझबो आहे। ही सब्जियूं टमाटर सब शयूं पंहिंजो पानी कढंदियूं, उन में पची वेंदियूं। टमाटर अपना पानी छोड़ते हैं, सब्जियां अपना पानी छोड़ती हैं, तो ये उसी में गल जाएंगी। अब सबसे पहले हम डालेंगे टमाटर। पहिरियों विझूं था टमाटर। हिन में बाहि मां थोड़ी तेज़ रखी है, आँच मैंने थोड़ी सी तेज़ कर दी है फ़िलहाल, कि जब ये सब्जियां जो हैं गर्म हो जाएंगी अच्छी तरह से, फिर मैं इसकी आंच कम करके इसको दम पे लगा दूँगी। ठीक है, अभी 2 मिनट में इसको तेज़ आंच पे थोड़ा सा भून लेती हूँ, ताकि सब्जियां जो हैं अच्छी तरह से गर्म हो जाएं, क्योंकि सारी सब्जियां फ्रिज में से निकाली हैं और मटर फ्रीज़र में से निकाले हैं, तो इसको 2 मिनट लगेंगे कि ये अच्छी तरह से गर्म हो जाए। उसके बाद हम इसको दम पे लगा देंगे। ये सब भाॼियूं जेके थधियूं आहिनि, भाॼियूं फ्रिज मां कढियूं आहिनि, मटर फ्रीज़ थियल हुया, त हिननि खे गरम थियण में थोड़ा 2 मिनट लॻंदा, तंहिंजे करे तेज़ बाहि ते 2 मिनट हिननि खे असां चङी तरह सां भुञंदासीं। भाॼी असांजी गरम पई थिए, ऐं ही तमामु हिकिड़ी हल्की फुल्की भाॼी आहे, खाइण में जेको आहे मज़ेदार, ॿार बि शौक़ सां खाईंदा। तव्हां इहो तजुर्बो करे ॾिसो। ऐं उन खां अलावा हिन में मिर्च मसाला तमामु घटि आहिनि, त हीअ कोई सेहत ते या हाज़मे ते इन जो बार भी न थींदो। आपकी सेहत पे, आपके हाज़मे पे इसका कोई बोझ नहीं होगा, क्योंकि सब्जियां जो है सेहत के लिए अच्छी हैं। मिर्च मसाले इसमें बहुत कम हैं। अभी इसको हम दम पे लगा देंगे। आप देख रहे हैं ये बॉयल हो रहा है, पानी इसमें नहीं है, अपने पानी में ये गलेंगी। हाणे असां इनखे रखंदासीं दम ते।
असां इनके चेक था क्यों, ये आप देखिए, हम इसको चेक करते हैं। अभी इसको 6-7 मिनट हुए हैं। सिर्फ मैंने इसलिए इसको खोला है कि मैं अच्छी तरह से इसको घुमा के जो सब्जियां ऊपर नीचे हो जाएं। 6-7 मिनट हिनखे पचंदे थिया आहिनि, उन लाइ हिन जो दम खोलियो आहे त जीअं हिनखे चङी तरह उथलायां पुथलायां त सब्जियूं जेके आहिनि हेठि मथे थी वञनि, हेठियूं मथे अची वञनि, मथियूं हेठि थी वञनि। अच्छा, सब्ज़ी बहुत बारीक नहीं काटनी वरना घुल जाएगी, बहुत मोटी नहीं काटनी वरना कच्ची रह जाएगी, इसलिए दरमियानी काटें। भाॼी त न तव्हां तमामु सनी न कटियो, छो त सफ़ा घोटिजी वेंदी, ऐं जे थुल्ही कटींदो त कच्ची रहिजी वेंदी। हे मां विचोले साइज़ जा कटिया आहिनि, त हिननि खे बि पचण में जेका आहिनि उहे 20-25 मिनट लगंदा। ये दरमियाने साइज़ पे भी इसको पकने के लिए 20-25 मिनट जो है लग जाएंगे। बोड़ के पचंदे 15 मिनट थी विया आहिनि। 15 मिनट हो चुके हैं इसको। सब्जियां आधी गली हुई हैं और अभी ये 2 छोटी हरी मिर्चें मैं इसमें डाल रही हूँ। तो अगर आप तेज़ मिर्चें खाते हैं तो काट कर डालें। बस सावा मिर्च मां हिन में विधा आहिनि नंढा, ऐं सब्जियूं अधु ॻरी वियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां तेज़ मिर्च खाईंदा हुजो त मिर्च कटे विझो, असां हल्का मिर्च खाईंदा आहियूं, इन लाइ मां हिननि खे ईअं ई सॼो थी विझां, सिर्फ़ु ख़ुशबू जे लाइ। हिनखे चेक कयूं था, हीअ भाॼी पची वई आहे, बिल्कुलु तैयार आहे। ऐं हिनखे एसि ताईं पचाइणो आहे जेसि ताईं पटाटा ॻरी वञनि। इसको भुजिया को तब तक हमने पकाना है जब तक आलू गल जाए। देख लें, आलू गल चुका है, बाकी सब्जियां खुद ब खुद तब तक गल चुकी होंगी। ठीक है। सो हाणे असां हिन में विझंदासीं सावा धाणा, कटा हुआ हरा धनिया हम डालते हैं इसके ऊपर, और इसकी आग बंद कर देते हैं। बाहि विसाए छॾी मूं, धाणा विधा आहिनि, हिनखे हाणे असां कढूं था हिकिड़ी प्लेट में। हिकिड़ी तमामु मज़ेदार लज़ीज़ हिकिड़ी भाॼी तयारु आहे। तव्हां यकीन कयो त दावत में बि पचाए सघो था। यानी अगरि 2-4 डिशेस के गोश्त जूं आहिनि, कीमे जूं आहिनि, मच्छीअ जूं आहिनि, त हिकिड़ी जेकॾहिं सब्जी हुजे उन सां गॾु हिकिड़ी दाल बि हुजे तॾहिं बि ॾाढो सुठो थी वेंदो। सो हिनखे कढूं था डिश में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो ज़रूरु वणी हूंदी, हीअ रेसिपी वणी हूंदी। जेकॾहिं वणी हुजे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, त जीअं ॿिया बि ॾिसी सघनि। कमेंट कयो, कुझु अगरि चवणो आहे, कुझु पुछिणो आहे, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त मुस्तक़बिल में बि मां जेको कुझु ज़िंदगी रही त सेखारींदसि त उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघंदव। सो हीअ आहे मुंहिंजी अॼु जी मज़ेदार रेसिपी मिक्स भाॼी जी। ज़रूरु ठाहियो ऐं तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो मूंसां ज़रूरु शेयर कयो उहो। हिनखे असां थोरो गार्निश कयूं था। हिन में आहिनि त सभई भाॼी, पोइ बि ही पुदीने ऐं धाणनि जी हिकिड़ी शाख मूं हिन सां रखी आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदी इंशाल्लाह। वरी बि कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी शइ सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं खाधो हमेशह प्यार सां पचायो। प्यार सां पकल खाधे जो ज़ाइक़ो बहितरीनु हूंदो आहे। ऐं पंहिंजे जेको बि कमु कयो उहो तव्हां प्यार सां कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाहिद।